दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे अॻूणे रागी फ़क़ीर उस्ताद अलहरुद्दीन निज़ामानी जी नाई वरसी भिक्षा में इंतहाई अक़ीदत एतिराम सां मल्हाई वई। दरगाह जे रागी फ़क़ीर सियासी समाजी अॻवान ऐं शहरनि पारां खेसि मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। उस्ताद अलहरुद्दीन निज़ामानी खे राग जे तंद सां भेटा पेश कई वई। दरगाह जे रागी फ़क़ीरनि भिटाई साईं जे राग पेश करे खेसि अक़ीदत जा गुल निछावर कया, जॾहिं त फ़क़ीर उस्ताद अलहरुद्दीन निज़ामानी खे लफ़्ज़नि जी भेटा पिणु पेश कई वई। अॻवाननि जो चवणु हो त उस्ताद अलहरुद्दीन निज़ामानी लतीफ़ सरकार जी मज़ार ते 50 साल खां मथे राग जी ड्यूटी ते ॾिनी। हुन लतीफ़ सरकार जे पैगाम झर झंग पहुचाए। हुन राग जी तंद सां हज़ारे शागिर्द पैदा कया जेके अॼु बि लतीफ़ सरकार जी मज़ार ते राग पेश करे रहिया आहिनि। हुन चयो त फ़क़ीर उस्ताद अलहरुद्दीन निज़ामानी जो ख़ाल भरियो नाहे। संदसि फ़र्ज़ंद अमीर अली निज़ामानी ऐं इमरान निज़ामानी अॼु बि लतीफ़ सरकार जी मज़ार ते राग पेश करे रहिया आहिनि। आख़िर में संदसि मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वई ऐं नगर न्यास जो एहतमाम कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।